रतोदेरो रिपोर्ट आगा नईम अकबर अबड़ो रतोदेरो में सिपाह तरफा बलोचिस्तान में शागिर्दन जे एहतजाज मथा पुलिस जी शीलिंग करण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। रिपोर्ट मूजिब रतोदेरो में सिंध पीपल्स स्टूडेंट्स फेडरेशन पारा बलोचिस्तान में शागिर्दन जे पुरमन एहतजाज मथा शीलिंग करण खिलाफ ज़िले लाड़काने जे सदर अब्दुल रहमान मोरियो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी जिब्रान जोकियो, बिलाल अहमद जलबानी, शफकत चनो, ज़हीर तुनियो, मोहसिन तुनियो, मेहरान सांगी, आदिल खान जलबानी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अब्दुल रहमान मोरियो ऐं जिब्रान जोकियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बलोचिस्तान पुलिस बलोचिस्तान में शागिर्दनि जे पुरअमन एहतजाज मथां बिला जवाज़ लाठी चार्ज ऐं शीलिंग कई, जंहिंमें केतिरा शागिर्द ज़ख़्मी थी पिया ऐं हिकु शागिर्दियाणी हानी बलोच शहीद थी वई। हुन चयो त असां अहिड़े पुलिस गर्दीअ जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुननि चयो त असां बलोचिस्तान हुकूमत खां मुतालबो था करियूं त वाक़े में मुलविस पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे शागिर्दनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। उन मौक़े ते मुज़ाहिरे में सिपाह जे अॻवाननि ऐं मेंबरनि बड़े अंग में शिरकत कई। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रतोदेरो।